सुते उनखे उथारिया केर रात 12 बजे प्रेस पे करनि इहो केंदा प्रेशर है बाबा। सरदारी मेरे मौला दिए इंसान अहिड़ा किरदार अदा करे जो उनको पटका ॻोल्हे मौला अली दा कोले त ॾुखे ते मौला बि यादि रहंदा आहे जेको गॾु हूंदा आहे उहो बि यादि रहंदा आहे जेको भॼ वेंदा आहे उहो बि यादि रहंदा आहे। सभु दोस्त गॾु थी सन उन दा हिकिड़ी मीटिंग थीसी सुठे सुठे दोस्तनि खे दावत ॾिठी उहे हितां आसन हिकिड़ा अमल जेको बि जोड़िया गया ना जी जी इन ग़रीबनि जे लाइ हक़ जे लाइ मेरे को सियासत अपनी कान्हे चमकावणी नंबर ॿी ॻाल्हि त मेरे को दुनिया देखो ना इज़त रहंदी पई प्यार रहंदी पई इन जे मैं लाइक़ न पर उन इहो कोन्हे त असां सियासत करंदा पिया हे हिकिड़ी जीत हार जी ॻाल्हि हिकिड़ी न्याणी हिकिड़े घर न ज़ुल्म थिया हिकिड़े माणे न उन्हनि खावण पीअण बंदि थी गए छोकिरी दा पहले भी तस्वीरां देखो वल जेको यर्गमाल थे आहे उन जा पिक्चर देखो त ये खुशी वाला निकाह है या जबरदस्त है। अच्छा कानून को फॉलो करने पियो कोर्ट जी इज्जत है असांखां असां दुनिया खे ॿुधाइण चाहिंदे पियो त बाबा ये जेको अमल थिया आहे निकाह जे मथां निकाह शरीयत मोहम्मद जे ख़िलाफ़ है ऐं नंबर ॿी ॻाल्हि असांजा बिरादरी जेकॾहिं बि आई ऐं सभु असां हिकिड़ा अहिड़ा प्लेटफॉर्म जोड़ियोसीं बाबा जेको घणी जी निंड फिटे थी। अच्छा